कराची का असांजे रिपोर्टर नवाब बुगिया जी रिपोर्ट मूजिबि कराची के इलाइक़े सफ़ूरा टाउन में अहम शाहराहुनि खे रोशन करण जो कमु तेज़ी सां जारी आहे। मनसूबे की निगरानी म्यूनसिपल कमिश्नर आलमगीर जुनेजो इंचार्ज म्यूनसिपल सर्विस हाफ़िज़ अब्दुल्ला करे रहिया आहिनि। चेयरमैन सफ़ूरा टाउन राशिद ख़ासकिली न्यू रज़विया सोसाइटी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि सां मुल्का शाहराह ते स्ट्रीट लाइटुनि जी तस्नीब ऐं मरमत जो कमु शुरू कराए छॾियो आहे। बतियूं बंदि हुजण सबबि शहरीनि खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि खे नज़र में रखंदे क़दम खयो वियो आहे। चेयरमैन राशिद ख़ासकिली राति देर सां कम जो मुआइनो कंदे अमलदारनि खे हिदायत कई त कमु जल्द मुकमल करे आवाम खे तुर्त रिलीफ फ़राहम कयो वञे। हिन चयो त शाहराहुनि जी रोशनी सां न सिर्फ़ु शहरीनि जूं परेशानियूं घटि थींदियूं पर इलाइक़े जी ख़ूबसूरती में पिणु वाधारो थींदो। म्यूनसिपल कमिश्नर आलमगीर जुनेजो मूजिबि रिथाबंदी तहत ॾींहुं राति कमु जारी आहे ऐं जल्द सफ़ूरा टाउन जूं अहम शाहराहूं मुकमल तौरु रोशन कयूं वेंदियूं।